असां मौजूद आहियूं पनवाकल अल शहबाज स्कूल में जिते मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका कॉन्फ्रेंस मुनक़िद कई आहे जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दनि तरफ़ां जेके पार्टिसिपेट कयो वियो आहे तक़रीरूं ऐं नात पढ़िया विया आहिनि। हिते महिमान ग्रामीण बि मौजूदु आहिनि। अचो त इन हवाले सां असां शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि ऐं जेके आयल महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ही अल शहबाज में जो प्रोग्राम थियो आहे तमामु सीरत नबी ते तमामु बहितरीन थियो आहे। ॿारनि जी परफॉर्मेंस तमामु सुठी हुई। पाण सगोरनि जी जेको आहे जेतिरो बि तारीफ़ कजे घटि आहे ऐं असां उन्हनि ॿारनि खे बि शाबाश ॾियूं था, उस्तादनि खे बि शाबाश ॾियूं था जिन जेको आहे पंहिंजी महिनत सां पहुचायो। असां गुज़िरियल 17 सालनि खां तालीमी इदारनि में सीरत नबी जा प्रोग्राम कंदा आहियूं। इनमें ॿारनि में शऊर पैदा थींदो आहे, तक़रीब मुक़ाबला थींदा आहिनि ऐं उन्हनि खे इहो पैगाम ॾींदा आहियूं असां क़ुर पाक जो मुतालो कयूं ऐं नबी पाक जी सुन्नत जो मुतालो कयूं ऐं उन ते अमल कयूं त जीअं असांजी ज़िंदगी जा मामला अॼोको ही प्रोग्राम अल शहबाज पब्लिक हाई स्कूल में थी रहियो आहे ऐं ही आकाए नामदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां मिलाद आहे, सीरत नबी कॉन्फ्रेंस आहे ऐं असांजे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि साईं हाफ़िज़ रफ़ीक अहमद सुमरो साहब असां वटि ईंदा आहिनि जेके एवार्ड ॾींदा आहिनि ऐं इन ख़ूबसूरत ॾींहं खे सेलिब्रेट करण में असां सां मदद कंदा आहिनि। इन सिलसिले में ही प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे त हिन काइनात जे अंदरि जेका रोशनीअ जी लाट आहे, जेका जागरता आहे, जेका समाजी शऊर जी अलामत आहे ऐं ज़माने जे अंदरि तब्दीली जी अलामत आहे, इंसान जी तरक़ी जी अलामत आहे, ईमान जी अलामत आहे, उहे असांजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया ऐं उहे आख़िरी नबी आहिनि। असां उनखे उन्हनि जी शख़्सियत खे उन्हनि जी हस्ती खे ट्रिब्यूट पेश करण लाइ ही सालियाना मिलाद कंदा आहियूं, सीरत नबी कॉन्फ्रेंस कंदा आहियूं ऐं असां लाइ इहो वॾो एज़ाज़ बि आहे ऐं असांजो फ़ख़ुरु आहे त असीं मुस्लमान आहियूं पंहिंजे नबी जी साराह में अहिड़ा प्रोग्राम असांजे स्कूल अल शहबाज पब्लिक हाई स्कूल में जेको आहे हर साल जीअं रवायती तौर ते 12 रबीउल अव्वल जो प्रोग्राम मल्हाए पियो वञे। असांखे ख़ुशी आहे त हिन में असांजा मौजूदु महिमान साहब ऐं ॿिया मौजूदु दोस्त असां शरीफ़ थिया आहिनि ऐं नबी साईं जे तारीफ़ नबी साईं जो जेको आहे साराह जो अमल दुरूद पाक जो जेको आहे सिलसिलो जारी आहे ऐं वापस वरायो मोहम्मद मुस्तफा जिंदगी भी वापस वरायो छोटे पारे मेरा नाम है सिंधी में मुझे नालो तोबा है। मां स्कूल जे बारे में असांजे स्कूल में प्रोग्राम हली रहियो आहे जेको असां ॾाढो एंजॉय करे रहिया आहियूं ऐं असांखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे। असांजो फंक्शन ॾाढो सुठो हली रहियो आहे ऐं सुठियूं स्पीच हली रहियूं आहिनि। अॼु जेको विलादत ऐं बासा जे मौके ते जेको जोश जज़्बे सां स्पीच करे रहियो आहिनि, नाच करे रहियो आहिनि, इलाही असांखे एंजॉय करे रहिया आहियूं, इलाही मज़ो अची रहियो आहे। मां सती क्लास शागिर्दानी आहियां। अॼु मूंखे मौक़ो मिलियो आहे त पंहिंजे स्कूल जे बारे में कुझु ॻाल्हाइण जो। असांजे स्कूल में ॾाढो सुठो इंतज़ाम थियल हूंदो आहे। हर फंक्शन कल्चर डे या मिलादुन नबी या 14 अगस्त या इंडिपेंडेंस डे एवरी फंक्शन सेलिब्रेट असांजे स्कूल में थींदो ई रहंदो आहे ऐं असांखे असांजी टीचर्स असांजा उस्ताद असांखे सुठी तयारी कराईंदा आहिनि ऐं असांखे मौक़ो मिलंदो आहे त हिकिड़ो ॻाल्हाइण जो स्टेज ते अची ॻाल्हाइण जो। ऐं असांजे स्कूल में जेको मिलाद महीनो मल्हायो रहियो आहे त इहो फंक्शन सभिनी हिन फंक्शन में सभिनी खे मज़ो अची रहियो आहे ऐं असांखे बि ॾाढो
अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो गुलाम कुबरा आहे ऐं मां 7ठी क्लास मां अॼु पंहिंजे स्कूल जे बारे में कुझु ॿुधाइण चाहियां थी। असांजे स्कूल में ईअं हर साल इलाही ख़ुशियुनि सां ऐं इलाही हुननि सां इहो प्रोग्राम थींदो आहे, मिलाद नबी जो प्रोग्राम थींदो आहे ऐं असां हर साल ईअं इंजॉय कंदा आहियूं। ही महीनो ख़ुशियुनि जो महीनो आहे ऐं हिन महीने में असांखे कुझु चवण जो मौक़ो मिलंदो आहे, नाच जो या कुझु बि चवण जो मौक़ो मिलंदो आहे। थैंक यू। मगर हमने आँखों से देखा नहीं है, मगर उनकी तस्वीर सीने में मौजूद है। इसने लाकर कलामे इलाही दिया, इसने लाकर कलामे इलाही दिया, वो मोहम्मद मदीने में मौजूद है। शेर हो गए, मुश्किल थे रास्ते आसान हो गए, दुश्मन ये देखकर हैरान हो गए। रखा मेरे नबी ने दुनिया में जब कदम, रखा मेरे नबी ने दुनिया में जब कदम, पत्थर भी कलमा पढ़कर मुसलमान हो गए। काश वो चेहरा मेरी आंख ने देखा होता, काश वो चेहरा मेरी आंख ने देखा होता, मुझको तकदीर ने उसी दौर में लिखा होता। बातें सुनता मैं कभी पूछता मैंने उनकी, बातें सुनता मैं कभी पूछता मैंने उनकी, मैं आपके सामने असहाब में बैठा होता। अवल मुझो महबूब हुयो, चंद सितारा कोई थिया, अवल मुझो महबूब हुयो, पैगंबर प्यारा कोई थिया, अवल मुझो महबूब हुयो, जन्नत जहन्नम नाम न हो, कोई किताब कलाम न हो, प्रिय सितारा कोई थिया। अॼु असां पंहिंजे अल्शबाद पब्लिक हाई स्कूल में ईद मिलाद नबी जो प्रोग्राम हलाए रहिया आहियूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको असां सभिनी मुस्लमाननि जो आख़िरी नबी आहे, आख़िरी पैगंबर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते अल्लाह साईं जेको आहे रिसालत बि नाज़िल कयो, उन खां अलावा नबी बि बणायो ऐं असां सभई ख़ुशनसीब आहियूं जो असीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी जो ख़्वाहिश हुई त असां जेको आहे उन उम्मत में पैदा थियूं ऐं सिर्फ़ु अल्लाह साईं हज़रत ईसा अलैहिस्सलाम नबियुनि मां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ख़्वाहिश पूरी थी ऐं असां माना हिकिड़ो कुदरती तौर ते अल्लाह जी तरफ़ खां असांखे हिकिड़ो नेमत सां नवाज़ियो आहे, असां हिन उम्मत में पैदा थिया आहियूं ऐं हमेशह असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल रस्ते ते अमल करणु घुरिजे। उन जा जेके स्टेप्स आहिनि, ख़ासि करे जेके 10 ज़ुल्हज ते आख़िरी ख़ुतबे में फरमायो पाण सगरनि उन ते अमल कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बणायूं। थैंक यू। जी अॼु असां मौजूदु हुयासीं अलीशाबाद पब्लिक स्कूल में, जिते ॿारहां ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां जेका प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जिते वॾे अक़ीदत एतिराम सां ईद मिलाद नबी प्रोग्राम मल्हायो वियो ऐं वॾे ख़ैरात जी अक़ीदत पेश कई वई। उन हवाले सां शागिर्दनि ऐं शागिर्दान जेके नात पढ़ी उन में जेको आहे जंहिं पोज़ीशन कया उनखे अवार्ड बि तक़सीम कया विया आहिनि। कामरान रहियो कोशिश डिजिटल पनो आहे।